पंज अहिड़ा मशहूर ड्रामा जेके 2025 में तमामु घणा पॉपुलर आहिनि ऐं तमामु घणी उन्हनि जी अदाकारी बि हिट आहे। दोस्तों इन्हनि पंजनि ड्रामनि में असद कुरैशीअ जो तमामु घणो किरदारु आहे। त दोस्तों सभ खां पहिरें नंबर ते ड्रामे जी ॻाल्हि कंदासीं, उहो आहे यलगार। दोस्तों यलगार ड्रामो जेको सिंध में तमामु घणो पॉपुलर थियो ऐं उन में बि असद कुरैशीअ जो तमामु घणो किरदारु हुयो ऐं असद कुरैशी जी तमामु घणी उन में अदाकारी हुई। दोस्तों सिंध जे ॿिए नंबर ड्रामे जी ॻाल्हि कंदासीं जेको तमामु घणो पॉपुलर थियो ऐं हिन वक़्तु बि पॉपुलर आहे, उहो आहे कंडनि जी सेज। दोस्तों इहे जेके अगरि कंहिं दोस्त खे ॾिसण जो शौक़ु आहे त हिन वक़्तु बि तव्हां सर्च करे इन्हनि ड्रामनि खे यूट्यूब ते ॾिसी था सघो। दोस्तों कंडनि जी सेज ड्रामो सीरियल जेको इहो ग़रीब ऐं ग़रीबाणे ॻोठाणे जेको आहे सो माहौल जी अक्कासी करे थो ऐं तमामु घणा जेके अदाकार आहिनि उन्हनि जी अदाकारी तमामु घणी बहितरीनु ॿहिराड़ी टाइप जो ॾसियो वियो आहे इन में, ऐं इन में बि असद कुरैशीअ जो तमामु घणो बहितरीनु किरदारु आहे। त दोस्तों टियों नंबर जेको ड्रामो आहे उहो बि असद कुरैशी जो आहे, जंहिंजो नालो आहे साईं सरकार। दोस्तों उन में बि असद कुरैशी। त दोस्तों चौथे नंबर ते जेको ड्रामो आहे उन जे बारे में ॻाल्हि कंदासीं। साईं सरकार ड्रामो, कंडनि जी सेज ऐं उन खां अलावा ॿिया ड्रामा तक़रीबन 5 ड्रामनि जो असां ज़िक्र कंदासीं इन वीडियो में, जेके सिंध में तमामु घणा पॉपुलर थिया ऐं सिंध में तमामु घणा बहितरीनु ड्रामा इहे हलिया। दोस्तों सभ खां पहिरीं कंडनि जी सेज, उन खां पोइ जेको आहे सो तकरार ऐं 3 नंबर ते जेको आहे सो साईं सरकार ऐं चौथे नंबर ते ॿियो जेको ड्रामो 5 नंबर ते। इन्हनि 5 ड्रामनि में असद कुरैशीअ जो तमामु घणो रोल आहे। दोस्तों ऐं असद कुरैशी सिंध जो वाहिद हिकु अहिड़ो अदाकार आहे जेको पत्थर दुनिया खां पोइ तमामु घणो पॉपुलर थियो सिंध में, ऐं सिंधी जेके माण्हू आहिनि उहे असद कुरैशी सां तमामु घणो चाह रखनि था। त दोस्तों इहे 5 ई ड्रामा सिंध जा हिकु बहितरीनु ड्रामा हुया ऐं ॿहिराड़ी वारो जेको आहे सो उन में अक्कासी कजे थी, जेके ॿहिराड़ी में माण्हू ॻोठनि में जेके माण्हू रहनि था सादा माण्हू, उन्हनि जी इन्हनि ड्रामनि में अक्कासी कई वई आहे। त वॾी महिरबानी, इंशाल्लाह तव्हांजे लाइ नेक्स्ट वीडियो डिटेली खणी ईंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।